सिंध में क़बाइली तकरार जेको आहे ट्राइबल फ्यूड जेके आहिनि उहे सिंध जे अंदरि इलाही वॾो मसाइल जी जड़ आहिनि ऐं हिननि जी वजह सां असां ॾिठोसीं सवें हज़ारे माण्हू बेगुनाह वीचारा मारिजी विया जंहिंजो उन्हनि तकरारनि सां को बि वास्तो न हो। खोड़ माण्हू असां अहिड़ा ॾिठासीं जन बाक़ाइदा अलॻि ऐलान कयो त बाबा असांजो हिन क़बाइली तकरार सां को तालुक़ु न आहे, लेकिन सिर्फ़ ज़ात साॻी हुजण जे करे, सिर्फ़ क़ौम साॻी हुजण जे करे असां पंहिंजी अखियुनि सां उन्हनि बेगुनाहनि खे जेको आहे रत में ॿुॾियल ॾिठोसीं। इहो इलाही ॾाढो अहम मसइलो आहे। सभा मूंखे लॻे थो असांखे डिस्कस करे इन शयुनि खे मथां पंहिंजी ऑडियंस खे जेको आहे अवेयर करणो घुरिजे। बिल्कुलु, ऐं असांजी ऑडियंस अवेयर बि आहे छो त मीडिया सां कनेक्ट हर कोई आहे ऐं मीडिया ते अहिड़ा मामला, अहिड़ा मसला रोज़ाना जो बुनियाद ते हाईलाइट थियनि पिया, जीअं कारोकारी जो केस आहे, जीअं गुमशुदगी जा केस आहिनि, जीअं रोड एक्सीडेंट जा केस आहिनि। मामूली कंहिंजो अगरि रोड एक्सीडेंट थी वञे थो, ज़ख़्मी बि माण्हू थियनि पिया त उन जी बि न्यूज़ ब्रेक थींदी आहे। ऐं हीअ त हिकिड़ो वॾो अहम इशू आहे जेको सिंध में अॼु खान आहे, बल्कि तमामु पुराणो वसी क़दीमी इशू आहे जंहिंखे ख़तमु थियणु खपे, पर ख़तमु न पियो थिए। अञा असांखे वधंदे नज़र अचे पियो क़बाइली झेड़ा, क़बाइली तकरार, वरी उन्हनि जा निबेरा।